अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, क़ुरान शरीफ़ में एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे माना जेकॾहिं असां पढ़ी ॿुधाईंदासीं त उन्हनि में पढ़ण ॿुधाइण खां पोइ इंसान जे माना ज़हन में अज़ुख़ुदी सुवाल जनम वठंदा ऐं सुवालनि जे मथां सुवाल जनम वठंदा। उन लेवल सां असां ॿियो नंबर वीडियो तव्हांजे आॾो माना पेश कयूं था। दोस्तों, जॾहिं अल्लाह आदम खे पैदा कयो ऐं चयईं मलाइकनि खे चयईं त आदम खे सजदो करियो, त उन महिल सभिनी सजदो कयो मगर इब्लीस सजदे कंदड़नि मां न थियो। ऐं इब्लीस खे अल्लाह साईं चयो तव्हां छो सजदो न कयो? इब्लीस चयो त मूंखे तव्हां बाह मां पैदा कयो, छो त अल्लाह साईं इब्लीस खे बाह जे जड़ मां पैदा कयो। दोस्तों, इब्लीस चयो मूंखे तव्हां बाह मां पैदा कयो ऐं हीअ मिटीअ मां पैदा थियल आहे, मां हिन खे सजदो न कंदुसि। अल्लाह चयो तव्हां मुंहिंजे माना हुकुम खे न मञियो, तव्हां मुंहिंजे हुकुम खे न ॾिठो, त मूं अल्लाह साईं चयो त सजदो कयो, त तव्हां माना तरियलनि मां आहियो ऐं तव्हां अॼु ॾींहं खां वठी तरियलनि मां आहियो। शैतान चयो मूंखे मोहलत ॾियो, ॾींहुं क़यामत ताईं मूंखे मोहलत ॾियो। अल्लाह साईं उन खे मोहलत ॾिनो ऐं ॾींहुं क़यामत ताईं उन शैतान खे माना ज़िंदा रखी ऐं उन सां मुआहिदो तय कयईं। ऐं मुआहिदे में शैतान खे चयईं त तव्हां बि वञी माना माण्हू ठाहियो पंहिंजा, ऐं जेकॾहिं तुंहिंजा जेके माण्हू थिया उहे जहन्नम में वेंदा, जेके मुंहिंजा माण्हू थिया उहे जन्नत में वेंदा। दोस्तों, शैतान खे मोहलत मिलियो ऐं जन्नत ऐं जहन्नम जो खे बि ठाहियो वियो ऐं क़यामत ताईं मयाद रखियो वियो, टाइम टेबल रखियो वियो त ॾींहुं क़यामत जो ॾींहुं जज़ा सज़ा जो ॾींहुं आहे, उन में जज़ा सज़ा ॾिनो वेंदो। दोस्तों, इहो हुयो माना अल्लाह जो ऐं शैतान जे इब्लीस जे विच में मुआहिदो, ऐं इब्लीस शैतान थियो ऐं तरियलनि मां थियो जंहिंसां अल्लाह साईं मुआहिदो कयो। दोस्तों, हाणे सुवाल जनम वठंदा, सुवालनि जे मथां सुवाल जनम वठंदा। त अल्लाह जेको मुआहिदो कयो, मुआहिदे में क़यामत जो ॾींहुं ताईं माना मोहलत ॾिनई, पर जेकॾहिं शैतान जा माण्हू सवाया थी था वञनि ऐं माना उहो अल्लाह साईं जलाल में अची ऐं उन्हनि क़ौमनि खे गर्क करे थो, त पोइ हिते सुवाल जनम वठंदा। माण्हू आख़िर नातिक आहे, ॻाल्हाईंदड़ माण्हू आहे, उन ॻाल्हाईंदड़ माण्हू जे ज़हन में सुवाल जनम वठंदा। उहे आलम ऐं बुज़ुर्गनि वटि पहुचंदा ऐं उन्हनि खे चवंदा त साईं जेकॾहिं अल्लाह साईं शैतान खे मोहलत ॾिनो ऐं माना क़यामत जो ॾींहुं मुक़ररु कयईं जज़ा सज़ा जो, त पोइ जे शैतान जा माण्हू वधी था वञनि त उन वधी वञण जे करे अल्लाह जलाल में अची क़ौमनि जा क़ौम खे गर्क करे थो छॾे। इहो छो? हिकिड़ा सुवाल जनम वठंदा ऐं उहे आलिम बुज़ुर्ग उन्हनि खे सुवालनि जा जवाब ॾियण लाइ डिस्कस कंदा, उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदा, मगर सुवालनि जे मथां सुवाल जनम वठंदा। हू इहे बि ॻाल्हि चवंदा त जेकॾहिं मादीअ में इब्लीस खे अल्लाह पाण ख़ुदि चूंडियो त पोइ वरी हाल में हुन सजदो न कयो ऐं आदम खे सजदो हाल में न कयो त हुनखे तरियलनि मां करे छॾी, त चूंडी बि पाण, त पाण खे छा इहो पतो न पियुसि त हीउ हली मूंसां गद्दारी कंदो, हीउ मुंहिंजो चयो न वठंदो? इहे बि सुवालनि जे मथां सुवाल जनम वठंदा ऐं उहे आलमनि जे आॾो उहे माण्हू सुवाल कंदा, मगर हू आलिम वरी बि हुननि खे सम्झाइण जी कोशिशि कंदा, दलील ॾींदा, मगर वरी बि सुवालनि जे मथां सुवाल जनम वठंदा ऐं सुवालनि जे मथां सुवाल जनम वठंदा। वरी टियों सुवाल वरी जनम वठंदो, छा अल्लाह साईं जो माना इज़त ऐं शान मर्तबो त वॾो आहे? छा अल्लाह साईं हेड़े शैतान ऐं इब्लीस सां मुक़ाबले में बीहे? छा अल्लाह जो शान केॾो? शैतान जो शान त आहे ई कोन, शैतान त तरियल में आहे। हिकु तरियल सां हेॾे वॾो बुज़ुर्गी वारो अल्लाह ऐं माना उन जे भेट में बीहे, छा इहो अदल ऐं इंसाफ़ जी तराज़ू? इहो चइबो, इहा ॻाल्हि सुठी लॻंदी, इहा ॻाल्हि सुठो तस्वर कयो वेंदो? इहे बि सुवाल उन्हनि माण्हुनि जे ज़हननि में जनम वठंदा जेके अची आलमनि सां इहे सुवाल जवाब कंदा, मगर आलम सगोरा उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदा, उन्हनि खे मुतमइन करण जी कोशिशि कंदा। के माण्हू मुतमइन न थींदा, छो त इंसान नातिक आहे, इंसान ॻाल्हाईंदड़ आहे, इंसान जे माना ॻाल्हाइण खे को बि कंट्रोल नथो करे सघे, को उन जो ॻाल्हाइण खे बंदि नथो करे, कंहिंजे ॻाल्हाइण ते माना पाबंदी नथो लॻाए सघे, छो त इंसान ॻाल्हाईंदड़ आहे। उन ॻाल्हाईंदड़ जे लाइ जेकॾहिं हू सुवाल जवाब करे ऐं सुवाल जवाबनि मां मुतमइन न थिए, हू माना हिन महिल नेट जो ऐं माना फेसबुक जो दौरु आहे,
आहे 21वीं सदी जो दौरु आहे हू अची उन फेसबुक ते उहा ॻाल्हि इल्म जे वाधारे लाइ ऐं इल्म जी ॼाण हासिलु करण लाइ अची रखे ऐं को मुल्लो मौलवी उन जे मथां फतवा जारी करे त हीउ वाजिबुल क़त्ल आहे हिन खे क़त्ल कयो वञे हिन खे फांसीअ ते चाढ़ियो वञे हिन छो इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया हिन छो इहे सुवाल जवाब कया छा उन मुल्ले मौलवीअ खे इहा ख़बर आहे त हिन कंहिं बुज़ुर्ग कंहिं आलिम खां बि इहे सुवाल जवाब वञी पुछिया मगर उतां मुतमइन न थियो ऐं न थी अची हिन फेसबुक ते या माना हिन ते वीडियो जारी कई या फेसबुक ते या नेट ते रखिया त मालूमात हासिलु कया ॼाण हासिलु कया उन लाइ हू उन खे वाजिबुल क़त्ल ठहिराइण जी कोशिशि करे मुल्लो छा ही 21वीं सदी वारो हीउ जेको शऊर वारो माण्हू 21वीं सदी वारो माण्हू ईअं करणु ॾींदो त छा ही इंसान इंसान हिकु सुवाल जवाब करण वारो हीउ नातिक आहे हीउ ॻाल्हाइण वारो आहे हिन जे ॻाल्हाइण ते मुल्लो हिन मौलवी खां मुतमइन हो न थियो मुल्लो हाणे हिन ते माना पाबंदी लॻाए हिन खे वाजिबुल क़त्ल ठहिराए छा ही शऊर वारा माण्हू उन लाइ जागी न पवंदा छा इन शऊर खे इहो मुल्लो ख़तमु करे सघंदो दोस्तो इहो क़ुर शरीफ़ मां हीउ ॿियो वीडियो तव्हांजे आॾो मूं अर्ज़ु रखियो आहे हीउ अञा हिकिड़ो ॿ वीडिया अञा रहियल आहिनि आख़िरी जेको वीडियो हूंदो उहो बि अहम हूंदो तव्हांजे ॿुधण जा लाइक़ु हूंदो आख़िरी वीडियो जेको जंहिंजे करे हीअ सॼी काइनात वजूद में आयो आहे उन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन जे माना तरीक़े ऐं उन जे आख़िरी नबी जे हुजण जे करे उहो जेको शर्फ़ उन नबीअ ते खे मिलियल आहे उन ताईं उहो किसो जो चोथों वीडियो उन ताईं एंड थींदो छो त आख़िरी एंड मोहम्मद रसूलुल्लाह आहे सॼे कानून जो दायरे जो निज़ाम ऐं दस्तूर जो जेको दस्तूर ठहियो आहे सॼी काइनात वजूद में आयो आहे उहो या रसूलुल्लाह जे करे आयो दोस्तो महिरबानी अस्सलाम वालेकुम।